अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां या मुदरिस बंगवार तव्हां ॾिसी रहिया आहियो बंगवार ड्रामा यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे गुज़ार ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश आहे त महिरबानी मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि आलार खान जे बारे में। छा आलार खान ज़िंदगी में मारिजी चुको आहे? जी हाँ प्यारा दोस्तों, लाहौती चयो आहे त आलार खान एक्सीडेंट में मारिजी चुको है। जी हाँ प्यारा दोस्तों, सच्ची में जो एक्सीडेंट में जो मतलब एक्सीडेंट में इन ड्रामे में मारिजी चुको है। वो वरी कीअं प्यारा दोस्तों मां तव्हांखे ज़ारनी ड्रामे जो नओं प्रोमो रिलीज़ किया है KTN ते, मतलब नओं प्रोमो मिक्स में कुछ पुराना भी आया कुछ नवा भी। नवन में जो तव्हांखे आलार खान नज़र नथो अचे। पुराना जेका हुआ उहे त ॾिठा, हुन में जो किस्त मिक्स में जो प्रोमो उते तव्हांखे नज़र आयो। बाक़ी नवा जो अॻियां हाणे किस्ता ईंदा उन्हनि में जो आलार खान तव्हांखे नज़र कोन, मतलब आलार खान मारिजी चुको है। दोस्तों उम्मीद है मुझे वीडियो तमाम बेहतरीन लॻो आहे ऐं महिरबानी दोस्तों अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि ऐं रखे ऐं सलामत रखे।